खिला में आवाज़ छो नाहे ॿुधण में ईंदी। अव्हांखे अबो ॼाणे हैरत थींदी त आवाज़ हक़ीक़तन मादे जे मालिक्यूल ज़रनि में जंबिश यानी लर्ज़िश वाइब्रेशन जी हिकु क़िस्म आहे। ईअं ही लर्ज़िश घणी तेज़ हूंदी आहे। हाणे छो जो खिला में ज़मीन जे निस्बतन घणो ई घटि मादो हूंदो आहे, उन करे खिला में असांखे आवाज़ ॿुधण में नाहे ईंदी। हिते असां पहिरियां उहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त आवाज़ कीअं पैदा थींदी आहे ऐं कीअं पंधु कंदी आहे। उन लाइ सभ खां सुठी मिसाल असांजे ॻाल्हाइण वारी आहे। जॾहिं असां कुझु ॻाल्हाईंदा आहियूं त असांजी आवाज़ तोतारियुनि तारनि वोकल कार्ड में लर्ज़िश थींदी आहे। लर्ज़िश जी वजह सां आवाज़ी तारनि जे वेझो मौजूदु हवा जे मालिक्यूल में बि लर्ज़िश पैदा थींदी आहे। जॾहिं उहो मालिक्यूल पंहिंजे वेझो मौजूदु हवा जे ॿियनि मालिक्यूल्स सां टकराइबा आहिनि त ही पंहिंजी लर्ज़िश हरकत उन्हनि ॾांहुं उमाणे छॾींदा आहिनि। उन ई तरह आवाज़ जी अल्तानी तारनि मां पैदा थियण वारी लर्ज़िश हिक खां ॿिए ऐं ॿिए खां टीं लर्ज़िश मां थींदे वॾी तेज़ी सां ॿाहिरि हली वेंदी आहे, जंहिंखे असां आवाज़ जे तौर ते ॿुधी सघूं था। ईअं हाणे पतो पियो त आवाज़ खे अॻिते सफ़र करण लाइ कंहिं वास्ते जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहो वास्तो पको पाणियाठ या गैस जी हालत में थी सघे थो। हाणे पाणियाठ ते त हवा मौजूदु हूंदी आहे जेका हक़ीक़तन गैस ई हूंदी आहे, पर खिला में कुझु बि नाहे हूंदो। ईअं खिला में मौजूदु गैसनि वसीले आवाज़ सफ़र करे सघे थी, पर उन्हनि गैसनि जो रेशो एतिरो नाहे हूंदो जो उन जे ज़रिए लर्ज़िश अॻिते हरकत करे सघे। खिला में गैस जा मालिक्यूल हिक ॿिए खां केतिरा ई किलोमीटर परे हूंदा आहिनि ऐं कुझु जॻहियुनि ते उन खां बि वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।